नाज़रीन, रोहिड़ी लग मेरान पेट्रोल पंप ॻोठ अब्दुल सत्तार शंबाणी दारुल उलूम करीमिया में इस्तक़बाल रमज़ान जे सिलसिले में पैगाम कुरान कॉन्फ्रेंस जो अज़ीमुश्शान जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे जी शुरूआत कुरान पाक जी तिलावत सां कई वई। जलसे में मज़हबी अॻवाननि, उलमाए कराम तोड़े सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई। कारी जमील अहमद बंदाणी, मौलाना निज़ामुद्दीन खोसो, कारी निसार अहमद खोसो, धणी बख्श जाफ़री, उस्ताद कादिर बख्श चाचड़ ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कंदे चयो त अहिड़ा लफ़्ज़ ई नथा मिलन जो कुरान पाक जी फ़ज़ीलत बयान करे सघिजे। हुननि चयो त कुरान उहो पाक किताब जंहिंखे अल्लाह पाक आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो ऐं उन में अल्लाह पाक जो इरशाद आहे त ए मुसलमानो, तव्हां ते ईअं ई रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं अव्हां खां अॻु वारनि ते कया विया हुआ। उन मौक़े ते मदरसे खे वसी करण लाइ अब्दुल सत्तार शंबाणी फ़ी सबीलिल्लाह पंहिंजो ज़ाती प्लाट मुख़्तस कयो। निगरानी अब्दुल सलाम बलोच जी उलमा कराम उन अमल ते रोशनी विझंदे चयो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक आहे त जेको इंसान अल्लाह जी रज़ा ख़ातिर मस्जिद या मदरसे में हिकु सिर रखे थो, उन लाइ जन्नत वाजिब थी वेंदी आहे। जॾहिं त अब्दुल सत्तार शंबाणी, मोहम्मद इक़बाल ऐं मुफ्ती शफ़ीक अहमद खोसे मैनेजमेंट करण जी सादत पिणु हासिल कई। जलसे जे आख़िर में दुआ ख़ैर घुरण बाद लंगर बि तक़सीम कयो वियो।